अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां तारीख़ जा वर्क वरायूं था या अवांजी ख़िदमत में पेश करियूं था किताब हुर गोरिल्ला तहरीक मंझां कर्नल फिलिप जो ख़त जेको हुन सिंध जे हिकु दोस्त ॾांहुं लिखियो हो। ही ख़त पेश करे रहियो आहे जदीद सिंधी साफ़ जो बानी सिंध लाइ जाखोड़ींदड़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण साईं इमदाद ओढो। हुर गोरिल्ला तहरीक किताब में एक अंग्रेज़ कर्नल फिलिप जो लिखियल ख़त पेश कंदासूं। ॿी जंग अज़ीम दौरान सिंध में पहिरियों पीर साहब पागारो अंग्रेज़नि सां सिंध जी आज़ादी वारी जंग विड़ी रहियो हो, जंहिंजी अहमियत घटि करण लाइ तारीख़ में इन खे हुर तहरीक जो नालो ॾिनो वियो। सिंध जी आज़ादी वारी इन हुर तहरीक खे चीभाटण ऐं ख़तमु करण लाइ अंग्रेज़नि सख़्त ताक़त इस्तेमालु कई। इन मिलिट्री ऑपरेशन फ़ौजी चढ़ाईअ में कर्नल फिलिप मिलिट्री इंटेलिजेंस जासूसी इदारे जो सरबराह हो। सिंध मां भॼी वञण खां पोइ कर्नल फिलिप सिंध जे हिकु सॼण खे ख़त लिखियो, जंहिं में हिन सिंधी माण्हुनि जी नफ़्सियात ऐं उन्हनि खे पंहिंजो बनाइण बाबति पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे इंकशाफ़ कयो त सिंधी माण्हू हुकुम मञण बजाए अक़ल दलील खे मञण जा आदी आहिनि। तंहिं करे असां ॻुझी रिपोर्टनि में वाज़े तौरु लिखी छॾियो हो त फ़ौज में सिंधियुनि खे भर्ती न कयो वञे, छो त फ़ौज में सिर्फ़ हुकुम हलंदो आहे पर अक़ल न। पढ़ंदड़नि जी आम ॼाण लाइ असां अंग्रेज़ कर्नल फिलिप जो उहो ख़त पेश करे रहिया आहियूं। प्यारा, मां सम्झां थो त हीउ ख़त काफ़ी अरसे खां पोइ लिखी रहियो आहियां। सोचियो अथमि त अॼु ख़त मुकमिल लिखी तोॾे मोकिले ॾींदुसि। सिमत खे त तूं सुञाणींदो हूंदे, उहो ई कैप्टन सिमत जंहिंखे होरनि मखी ॿेले में नक में नाकेली विझी भोलीअ नाच करायो हो। अॼु कर्नल स्टोन जी ज़ाल बि आयल आहे। कर्नल स्टोन हुर तहरीक वक़्तु ऑपरेशन में हो त मां साॻी रैंक में इंटेलिजेंस में होसि। कैप्टन सिमत त असां खां काफ़ी जूनियर हो, पर सिंध में संदसि तजुर्बो असां खां वधीक हो। आऊं ऐं स्टोन आख़िरी थिएटर में सिंध में आया हुआसूं ऐं हिंदुस्तान में इहो असांजो पहिरियों सफ़र हो। असांखे पहुते के हफ़्ता थिया हुआ त लंदन मां इतला आयो त जल्दी इन मुलाक़ात जा तफ़सील मोकिलियो जेका पीर ऑफ पागारा ऐं सुभाष चंद्र बोस जी मखी ॿेले में थी आहे। तोखे त यादि हूंदो त सुभाष ऐं पीर पागारे जी पहिरीं मुलाक़ात इंडिया में थी हुई। इन खां पोइ केतिरियूं ई मुलाक़ातूं थियूं हुयूं, पर हिन मुलाक़ात ते वधीक ज़ोर ॾिनो पिए वियो। यार, अची त सुठी मुसीबत में विया हुआसूं, अञा ताईं कंहिंसां चङी चोखी वाक़फ़ियत बि पैदा न कई हुईसीं। आऊं हिकदमि नवाबशाह पहुतुसि, पर कुझु मालूम न करे सघियुसि। सभिनी ख़ाबरुनि खे घुरायमि, पर तफ़सील हासिल थी न सघिया। होॾां सुभाष त सन्यासिन जो वेस करे गुम थी वियो हो। संदसि पतो कोन पियो थिए त किथे आहे। एसिताईं जो स्कॉटलैंड यार्ड बि सॼी दुनिया में ॻोल्हण में मसरूफ़ हुओ। आऊं सांघड़ वयुसि, उते बि मुलाक़ात जो तफ़सील हासिल न करे सघियुसि। ईअं कुझु महीना गुज़री विया। इन ई विच में मूं पंहिंजे लाइ मैदान हमवार कयो। सिंधी वॾेरनि सां चङे नमूने ॾेठ वेठ थी, जो ख़ासि इन्हनि लाइ लाहौर ऐं मुल्तान मां कंजरियूं घुरायूं वेंदियूं हुयूं। डिगरोड छावनी जे ओलह में ख़ासि जशन कया वेंदा हुआ। सिंध जो ज़ात वॾेरो ऐं सेठियूं सलामी हूंदा हुआ। असीं सिंधी सियासतदाननि सां बि लह विचड़ में आयासीं। सेठ लक्ष्मण दास, ग़ुलाम मुर्तज़ा सैयद ऐं मिस्टर अल्लाह बख्श सूमरो कट्टर सिंधी हुआ ऐं आज़ाद सिंध जा ख्वाब ॾिसंदड़ हुआ। सूमरो त पोइ चीफ मिनिस्टर बि थियो। इन्हीअ करे मथियनि शख़्सियतुनि ते चौकसी रखी वेंदी हुई त हू पीर पागारे सां न मिलनि। तॾहिं बि सैयद कुझु मुलाक़ातूं ज़रूर कयूं जे बेज़रर हुयूं। इहो बि सुठो थियो जो मुस्लिम लीग बंगाल ऐं सिंध में तमामु घणो ज़ोर वरितो, जंहिं करे हिंदू मुस्लिम इताद टुटणु शुरू थियो ऐं आज़ाद सिंध ऐं बंगाल जी तहरीकुनि खे सबोताज़ कयो वियो। आज़ाद सिंध जा अॻुवाण जुदा जुदा थी विया, के कांग्रेस में त के मुस्लिम लीग में। इहा साॻी हालत बंगाल सां थी। आज़ाद सिंध जी तहरीक त
एतिरे क़दुरु सबोताज़ थी जो हुर तहरीक ते का बि सियासी जमायत तहरुक न वठी सघी। को बि सिंधी सियासतदान हुर तहरीक जी हिमायत न करे सघियो। जो ॿिन्ही जमायतुनि जी हाई कमांड हुर तहरीक खे धाड़ेल चई धुतारे छॾियो। ॿिए तरफ़ असां फ़ैसिलो करे छॾियो हो त सॼो हिंदुस्तान छॾे वञी सघूं था, पर उन वक़्तु सिंध ऐं बंगाल खे न थे छॾे सघियासीं। जो कराची बंदर दुनिया में मज़बूत तरीन बंदर आहे। ॿियो कलकते बंदर ते जापानियुनि सुभाष जी मदद करे कब्ज़ो कयो त एशिया में असांजो ख़ात्मो हो। अॼुकल्ह बि इन्हनि बंदरनि जी इहा ई अहमियत आहे। चीन त कलकते लाइ वांझाए रहियो आहे। एशिया में इन्हनि ॿिन्ही बंदरनि जे करे असीं तसलुत क़ाइमु रखी सघियासीं, न त 1945 में सॼे ॾखण ओलह एशिया ते जापान जो कब्ज़ो हुजे हा। डिगरोड जशन खां पोइ घणनि सिंधी वॾेरनि ऐं सेठियुनि सां वाक़फ़ियत थियमि, पर मुलाक़ात जा तफ़सील हासिल न करे सघियुसि। जो सांगड़ जो मोतबर वॾेरो हथ न चढ़ियो हो, असां सांगड़ मां राज़ हथ करण लाइ कुझु प्रोग्राम ठाहिया जे ही हुआ। नंबर 1, सिंधी वॾेरनि ऐं सेठियुनि खां नफ़सियाती तरह राज़ उकलाया वञनि। नंबर 2, संदन ज़ुल्मनि ऐं कुधनि करतूतनि जा चिठा संदन साम्हूं आणे ॾे वठि कई वञे। नंबर 3, कंहिं बि हुर खे पकड़े अज़ियतुनि वसीले राज़ हासिल कजनि। दोस्त, बाक़ी ॿियो नंबर त अहिड़ो कामयाब वियो जो अजब थो लॻे। आख़िर इन ई वसीले मुलाक़ात जा तफ़सील मालूम थिया। इहा मालूमात हिकु चङे वॾेरे हासिल कराए ॾिनी, जंहिंजे एवज़ असां इन्हीअ जो नालो ख़ान बहादुर जे लक़ब लाइ मथे मोकिलियो। तफ़सील हेठी रीत हुआ। नंबर 1, आज़ाद सिंध लाइ गोरीला जंग जो आगाज़ कजे। नंबर 2, गोरीला सिख्या लाइ जापान ऐं जर्मनी मां गोरीला सिपाही मखीअ में तरबियत ॾींदा। नंबर 3, हथियार जर्मनी ॾींदो, अफ़गानिस्तान जी मार्फत सिबी खां पोइ सिंध में ईंदा, हुर सिबी मां हथियार हासिल कंदा। नंबर 4, हमला घणनि ज़मींदारनि, सेठियुनि, ख़ाबरुनि, थाणनि, गाॾियुनि ऐं फ़ौजुनि ते कया वेंदा। नंबर 5, पागारो सिंध जो शहनशाह थींदो, हुकूमत पार्लियामेंट हलाईंदी इंग्लैंड वांगुरु। असांखे मथी मालूमात देर सां हासिल थी। इन खां अॻु में तरबियत ॾींदड़नि जी हिकु खेप पहुची वई हुई। हथियारनि जूं 2 खेपूं पहुची वयूं हुयूं जेको सुभाष मोकिले चुको हो। इन मां हिकु खेप हिंदुस्तान में मोकिली वई हुई, पर वधीक रसाई लाइ असीं चौकस थी वियासीं। ॿिए ॾींहं ते घटि घाट पकड़े वेठा हुआसीं। हथियारनि जी खेप हासिल कईसीं। लाहौर में जापानियुनि जे सिपाहियुनि खे गोलियुनि सां उॾायोसीं। उहे लाहौर जे भरिसां नानकाना साहब में सुभाष जे हिकु सिख दोस्त वटि रहियल हुआ। सिखनि जो वेस करे सिंध में अचण थे चाहिया आहियूं। ख़ैर सुठो थियो, हुरनि वटि न पहुची सघिया। कुझु ॾींहंनि में हुरनि हमला करण शुरू करे ॾिना। होॾां असांजी ऐं जर्मनी जी जंग लॻी चुकी हुई। पीर पागारे खे पक हुई त हू जल्द सिंध जो शहनशाह थी वेंदो। हुरनि जा हमला एतिरा त शदीद थी विया जो जंहिं वॾेरे खे असां ख़ान बहादुर जे लक़ब ॾियण जी सिफ़ारिश ते कई, सो हाज़िर ख़िदमत थियो, मदद लाइ ॿाॾायाईं। हाणे असीं बि मजबूर हुआसीं, करे बि छा थे सघियासीं। जर्मनी जा हमला हिकु तरफ़, जापानियुनि बर्मा ऐं ॾखण एशिया जे मुल्कनि ते ॿिए तरफ़ हलां कई हुई। सुभाष ऐं संदसि पोइलॻ बि जापानियुनि जी मदद करे रहिया हुआ। सिंध जी बग़ावत खे कुचलण लाइ 2 डिवीज़न फ़ौज जी घुर कईसूं। हिंद सरकार खे बि ॾाढी ॾुखियाई थी जो सिख, डोगरा, गोरखा बर्मा बॉर्डर ऐं सिंगापुर मोकिले छॾिया हुआऊं। पंजाब, फ्रंटियर कोर ऐं बलोच कोर विच ओभर मुल्कनि ॾांहुं वियल हुयूं। वरी बि भर्ती शुरू हुई त सिंगापुर फ़ौज मोकिली वञे। सिंध मां होरनि ख़िलाफ़ फ़ौज भर्ती करणु ईअं हो ॼण पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणणु। जो असीं 1914 में ॾिसी चुका हुआसीं त सिंधी फ़ौज हुकुम जे ताबे घटि ऐं अकुल जे ताबे वधीक आहे, ऐं तोखे ख़बर आहे त फ़ौज में हुकुम हलंदो आहे न को अकुल। हाणे बि जॾहिं सिंध में हुर तहरीक शुरू थी त 1914 वांगुरु सिंधी फ़ौजी फ़ौज छॾे अची हुरनि सां शामिल थिया। इहो बि शुकुर थियो जो सिंधी फ़ौज में आङुरियुनि ते ॻणण जेतिरा हुआ, जंहिंजे करे को ख़ासि असर न थियो। 1914 वारो हादसो यादि करे असां लिखी छॾियो हो त सिंधी माण्हू फ़ौज लाइ नाअहल आहिनि, हिननि खे कॾहिं बि फ़ौज में न खंयो वञे।
जेको मां भायां थो त अॼु ॾींहं ताईं मिलिट्री कोड क़ाइमु हूंदो। 1912 में हुर तहरीक खे पीर सुख्तला पहिरें पागारे ज़ोर वठायो, छाकाणि त इहा तहरीक हिकु मज़हबी तहरीक हुई जेका शहीद सैयद अहमद जे असूलनि ते क़ाइमु कई वई हुई। पर पीर साहब सुख्तला ॿियो बि पंहिंजी तहरीक खे हुर तहरीक सां हलायो। फ़र्क़ु इहो हो त पहिरीं हुर तहरीक आज़ाद मुस्लमान तहरीक हुई, पर ही तहरीक आज़ाद सिंध वतनियत ते ॿधल हुई, जेका पहिरें जे मुक़ाबले में वधीक ख़ौफ़नाक ऐं ख़तरनाक थी सघे पई। जंहिं करे असां प्रोपेगेंडा तमामु घणी शुरू करे छॾी ऐं मज़हबी तहरीक न हुअण करे असां मशहूरु कयो त पीर पागारो पंहिंजूं ज़ाती दुश्मनियूं अंग्रेज़नि, हिंदू सेठियुनि ऐं सिंध जे वॾेरनि खां पाड़णु चाहे थो, ऐं ॿिया बि केतिरा इल्ज़ाम संदसि शख़्सियत ते हयांसीं। इन्हीअ सां असां सादी तबियत वारनि सिंधियुनि जूं दिलियूं बि पाण ॾांहुं माइल करे विधियूंसीं, जेका असांजी वॾी कामयाबी हुई। असां हुरनि खे धाड़ेल मशहूरु कयो, पर जॾहिं उॾेरे लाल वटि हुरनि गाॾी केराई तॾहिं हिंदुस्तान जे किन लीडरनि हिंद जे वायसराय खां पुछियो त छा धाड़ेल गाॾियूं केराईंदा आहिनि ऐं उन जी फुरलुट बि न कंदा आहिनि। हिननि लीडरनि में गांधी इहो ई चयो हो त असीं सम्झूं था त अवीं कंहिं तहरीक खे दॿाइण चाहियो था। चङो थियो जो सुभाष जा उन ई वक़्तु कांग्रेस सां इख़्तिलाफ़ हुआ ऐं उन ई समय उहो हिंदुस्तान मां ग़ाइबु हो, न त हू कांग्रेस ते अणसिधी तरह दॿाउ विझी बरतानिया सरकार ताईं वावेला कराए हा। दोस्त, अंग्रेज़नि जंहिं सूबे ते शुरू खां इतबार कयो हो सो हो पंजाब। हर ॾुखे वक़्तु असांखे उतां ई मदद मिली। असीं कंहिं ते बि न भाड़ींदा आहियूं, पर पंजाब खे असीं हिंद में पंहिंजी ताक़त करे कोठींदा हुआसीं। हितां जे माण्हुनि कॾहिं बि असां सां गद्दारी न कई। सिंध में बग़ावत, बर्मा ते जापान जी चढ़ाई, सभु फ़ौजूं रुधल हुयूं। इन ई वक़्तु असीं हुर तहरीक खे कीअं ते दॿाए सघियासूं। उन ई ॾुखे वक़्तु वरी बि असांखे उहो ई पंजाब कमु आयो। आउं त इहो चवंदुसि त पंजाब अंग्रेज़ जी तलवार वारो हथु हुओ। पंजाब मां भर्ती करे फ़ौज सिंध मोकिली वई, जेका 2 डिवीज़ननि ते मुश्तमिल हुई। इन ई खां पोइ बि असां कुझु फ़ौज फ्रंटियर कोर मां ऐं कुझु निज़ाम दखन खां इमदादी फ़ौज हासिल कई। हिन भेरे असां फ़ौज खे चयो त फतहयाबी खां पोइ सिंध में अव्हां खे जागीरूं ॾिनियूं वेंदियूं। ख़ैर, जागीरूं त अॻे सिंधी वॾेरनि वटि हुयूं, बाक़ी सखर बैराज जूं ज़मीनूं खेनि ॾिनियूं वयूं। दखन वारनि खे ख़ैरपुर ऐं कराची में वरसायो वियो। दखन वारा त जल्दी सिंधी सिखी विया हुआ। कुझु सालनि खां पोइ इहा तमीज़ करण बि मुश्किल थी वई त उहे गैर सिंधी आहिनि। हुर तहरीक में सिंधी वॾेरनि ऐं सेठियुनि जो बि चङो ताउन रहियो। असेंबली में चूं चरां कान थी ऐं हुरनि जी चुरपुर खां वाक़ुफ़ कंदा रहिया। वॾेरनि उते पंहिंजो फ़ाइदो मद्देनज़र रखियो। किन अॿोजनि खे हुर ॼाणाए पंहिंजो ज़ाती बदिलो वठंदा हुआ। अहिड़ा वाक़िया जाम थिया, जंहिं करे हुर तहरीक में ॿियनि सिंधियुनि बि रद्द अमल तौरु हिसो वरितो। दोस्त, हुर तहरीक खे नाबूद कंदे मालूम थियुमि त असीं 40,000 हुरनि खे मारे चुका आहियूं ऐं असांजी पुलिस ऐं फ़ौज जो नुक़सान सिर्फ़ 10,000 थियो। तूं ही अंग खर ॾिसी तपरसिजी वियो हूंदे जो गोरीला लड़ाई में सरकारी फ़ौज जो नुक़सान ॾहुणो थींदो आहे। हिते उबतड़ किसो कीअं थियो? इहो ईअं थियो जो असांखे जंहिं ते शक थियो थिए त हुर आहे, असां उन जे हर फ़र्द खे क़तल करे छॾियो। लोढ़नि में उहो ॾींहुं ख़ाली न हूंदो हो जो सुबुह ऐं शाम जो मशीन गन जो बस न ॿुधबो हो। ॿियो त गोरीला लड़ाई लाइ हुरनि खे सुठी तरबियत न मिली हुई। असां मुखी ॿेले खे इंसाननि सूधो साड़ाए छॾियो। मखी कोट में पीर पागारो रहियल हो, उते जहाज़नि रस्ते बमबारी कईसूं। असांखे रुगो पीर खे गिरफ़्तार करणो हो, जो असांखे ख़बर न पए पई त पीर किथे आहे। पर पोइ हिकु ख़ाबरू ॿुधायो त तहरीक सिर्फ़ हिकु शख़्स आहे, उहो आहे पीर। संदसि ख़लीफ़नि खे ख़बर न आहे त पीर सिंध जो शहनशाह थियणु चाहे थो। इन करे मथियों फ़ैसिलो असां कयो। जॾहिं इहो ख़ाबरू हथ न लॻे हा त शायदि असीं हुर तहरीक खे ख़तमु न करे सघूं हा ऐं सिंध आज़ाद थी वञे हा ऐं एशिया मां ॾिसंदे ॾिसंदे उन्हनि ॾींहनि में असीं ख़तमु थी वञूं हा। जो सिंध आज़ाद थींदी, बंगाल आज़ाद थिए हा। पर चङो थियो त सभु पता असां ॾांहुं वरण लॻा। हा, इन्हीअ साहब अॻिते हली पीर खे गिरफ़्तार करायो। इन्हीअ जी मदद जा अॼु ॾींहं ताईं असीं शुक्रगुज़ार आहियूं। इन्हीअ जे बदिले असां खेसि 12 मुल्कनि में मिल्कियतूं
जायूं वग़ैरह वठी ॾिनियूंसीं जो असां नथे चाहियो त को बि असांजो हमदर्द असां खां पोइ तकलीफ़ ॾिसे। जे तफ़ाक़न फाटे त हमरा सुखियो सताबो ॿाहिरियुनि मुल्कनि में ऐश कंदो रहे। मुंहिंजे ख़्याल में हुरनि लाइ इहो माण्हू ॻोल्हणु महाल आहे जो इहो शख़्स एतिरे क़दुरु सियाणो ऐं चालाक हो जो जॾहिं सरकार ॿियनि खे ख़िताब पई अता कया तॾहिं हिन को लक़ब सर खान बहादुर राय बहादुर वठण खां इनकार कयो। चयाई मतां कॾहिं लक़बनि मां पकड़िजी न पवां। दोस्त, इन ई शख़्स मुतलिक़ वधीक पुछण जी कोशिश न कजांइ जो असीं तेसिताईं राज़ न खोलींदासीं जेसिताईं हमरा तबई मौत नथो मरे। दोस्त, 1942 में हुर तहरीक खे नाकाम समझी मिस्टर सैयद आज़ाद सिंध तहरीक खे ॿुॾंदो समझी ऐं समझियाई त हिंदुनि इन ई तहरीक में तमामु घणी गद्दारी कई। इन्हनि खां बदिले वठण ख़ातिर GM सैयद 1943 में सिंध सूबे जो पाकिस्तान में शामिल थियण जो बिल सिंध असेंबली में पेश कयो जो मंज़ूर थी वियो। दोस्त, चङो थियो जो अॼु तोखे ख़त बि लिखी छॾियुमि। सुठियुनि ऐं सुहिणियुनि ख़्वाहिशनि सां तुंहिंजो फिलिप। सामईन, हाणे असां अव्हां जी ख़िदमत में हुर गोरिल्ला तहरीक किताब मां कर्नल फिलिप जो ख़त जेको हिन सिंध में पंहिंजे दोस्त ॾांहुं लिखियो। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।